वो मोटो टकलो राकेश मुंहिंजे घर में अची मूंखे भिखारी चई वियो। छो ईअं? तव्हां सभु बि त बिना शादीअ कार्ड जे कहिड़ी बि शादीअ में घुसी वेंदा आहियो। पोइ हिन महिल मां त कुझु न चईंदो आहियां। मां छो नथो वञी सघां? अॼु मुंहिंजे घर में रोटी न ठही हुई। मुंहिंजे ज़ाल ऐं मुंहिंजे ॿार खे बुख लॻी जाम। कहिड़ो गुनाह कयो मां? अरे ओ मुच्छर है, थोड़ो सोचे समझी ॻाल्हाए। सोच कंहिंसां ॻाल्हाए। हिन शादीअ में बि बिना कार्ड आयो आहीं तूं। सोचे समझी ॻाल्हाए। मां छो सोचे सम्झी ॻाल्हायां? मां सही आहियां पंहिंजी जॻह ते। हिन ख़्याल खां मूंखां वॾो भिखारी त तूं आहीं। ओ मुच्छर है, जाम तो ॻाल्हाए सम्झी न। नंगो करे माण्हू सभिनी साम्हूं हिते। बस ॾिस मुच्छर, तूं भले केतिरो बि गुस्सो करे वठ, पर हक़ीक़त इहा आहे कि तूं शादीअ में वएं, पर तूं असांखे ॿुधाए छो न? तोखे असांखे ॿुधाइणु खपंदो। असां तोखे ॿुधाए वेंदा आहियूं न। असां गॾु मिली करे हलूं हा, गॾु फ्री रोटी खाऊं। अरे बुढ़ा तूं चुप करे वे, दिमाग़ ख़राब न कर मुंहिंजो। मां तोखे चयोमांइ न मूंखे मजबूरीअ में शादी ते वञिणो पियो। मुंहिंजे ज़ाल ऐं ॿार खे जाम छिती बुख लॻी हुई, न त मां तोखे हमेशह पाण सां गॾु वठी ईंदो आहियां। मां तोखे पहिरियों त वञी छॾे वियुमि। तोखे एॾो बुरो लॻो आहे तोखे? तोखे यादि थी असां ॿिन्ही गॾु मिली करे फ़ैसिलो कयोसीं कि असां हर शादी में गॾु वेंदासीं, पर तूं अकेलो वञी करे हुते ताम खाई आयो ऐं आइस्क्रीम ऐं फलूदा खाई आयो ऐं अकेलो वञी करे। मां सभिनी साम्हूं तुंहिंजी ज़ाल जी कसम थो खणां, मां हुते आइस्क्रीम न खाधी हुई, सम्झे न। पर तोखे बुरो लॻे त आई एम सॉरी, पर अगरि तो में हिमत अथई न, हिकु दफ़ो हिन ॿार शिकिल में ॾिस ऐं चओ मां ग़लति कयो आहे। ॾिस केॾो बुखायल थो लॻे। ऐं भाउ तूं छा तूं मुंहिंजे ॿार ज़ाल कॾहिं न वठी वियो शादीअ ते? अगरि हुनखे बुख लॻी हुजे त चओ मां ग़लति थो चवां। तूं बि ॾिस पंहिंजे बुखियनि ॿारनि जे मुंहं में ऐं चओ मां ग़लति आहियां। मिसिस गोचाणी, सची सची ॿुधायो, असांखे बिना ॿुधाइणे तव्हां घणा दफ़ा शादी ते विया आहियो पंहिंजे हिन हरामी घोट सां? तव्हां सभिनी खे लॻे थो मां ग़लति कयो आहे, पर कंहिं बि इहो न ॾिठो कि मां तव्हां सभिनी लाइ वञी करे शादीअ मां टिफ़िन में रोटी खणी आयो आहियां। बुढ़ा, मां पहिरियों सोचींदो हुउमि मां तव्हांखे शादीअ में वञण खां पहिरियों ईमानदारी सां ॿुधायां, पर हिकु ग़लतीअ करे तव्हां मुंहिंजी सभिनी साम्हूं बेइज़ती करे छॾियव। ग़लती तव्हां बि कई हूंदी कॾहिं न कॾहिं, पर हुन ग़लतीअ करे घर में अची चोर चवणु, भिखारी चवणु, इहो किथां जो सही इंसाफ़ आहे? सुभाणे उल्हासनगर में सभिनी खां वॾी शादी थियण वारी आहे ऐं हुते मां पंहिंजी ज़ाल ऐं ॿार सां गॾु वेंदुमि। तव्हां सभिनी खे कुझु न ॿुधाईंदुमि मां, तव्हां कंहिंखे बि फ़ोन न कंदुमि मां। तव्हां सभिनी खे जेको करिणो अथव न करे वठिजो। ॾिसां थो मां बि आइस्क्रीम ऐं फलूदो वञी करे खाईंदुमि हुते, उहो बि अकेलो।